सिंधी अदबी संगत शाख सोबेदरे जे तरफ़ां ही जेको ख़ूबसूरत प्रोग्राम मल्हायो वियो आहे ऐं हिन में जेके असांजा काफ़ी दोस्त अदीब शाइर शामिल थिया आहिनि ऐं उन्हनि साईं इनाम शाह बिलाड़वीअ जी ज़िंदगीअ मुतलिक़ ॻाल्हायो आहे ऐं साईं इनाम शाह जेको आहे तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आहे ऐं अव्हां ॾिसो था अव्हां जे साम्हूं आहे जेका कारवाई आहे साईं पीरसन आहे पर हुन जी दिलि ऐं हुन जा जज़्बा जवान आहिनि ऐं उन करे दोस्त जेके आहिनि सभु गॾु आहिनि ऐं यकीननि ऐं साईं जी जेका ख़ुशबू आहे ऐं उनजो जेको प्यारु आहे ऐं उनजी जेका मुहबत आहे उनजे करे ई दोस्त गॾु थिया आहिनि ऐं किताबु जेको आहे साईं जो तव्हां सभु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त असांजी बि इहा ख़्वाहिश आहे ऐं असां सिंधी अदबी संगत शाख जे तरफ़ां सभु मुतहद आहियूं ऐं इनशा सहकार कंदासीं त साईं जो किताबु अचे छो त किताब जेके आहिनि उहे सुठा दोस्त हूंदा आहिनि ऐं अव्हां दुनिया दौलत जेका आहे उहा असांखां ख़तमु थी सघे थी पर किताब वारी जेका दौलत आहे उहा असांखे ज़िंदा रखंदी किताब पढ़ण वारा किताब लिखण वारा उहे कॾहिं बि ग़ुलाम न आहिनि थींदा उन करे तव्हां तासरात वरिता तव्हांजा लख कुर्ब वॾी महिरबानी ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे तमामु ख़ूबसूरत आहे सुहिणो आहे ऐं इनशा असांजा जेके शाइर दोस्त आहिनि ऐं सभु असां सां सहकार कंदा ऐं सिंधी अदबी संगत शाख जेका आहे साईं जे किताब जे लाइ अॻुवाट क़दम खणंदी ऐं इनशा जीअं को किताबु छपायो वञे त साईं जी जेको मवाद आहे ऐं साईं जो जेको इल्मु आहे ऐं जेको ज़हनी पोरियो आहे उहो ॿियनि ताईं पहुचे त जेके असांजा नौजवान आहिनि दोस्त आहिनि हिन धरतीअ जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ताईं जॾहिं उहा इल्मु उरूज़ ऐं इल्म जी जेका साराह आहे वाखाण आहे उहा पहुचंदी त उन मां असांजा नौजवान दोस्त सिंध जा माण्हू धरतीअ जा माण्हू पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जा माण्हू घणो लाभ हासिलु कंदा लख कुर्ब वॾी महिरबानी।